सखर बैराज भरिसां सिंधु किनारे अॾियल एरीगेशन कॉलोनीअ में सिम जो पानी स्कूल डिस्पेंसरी तोड़े घरनि में दाख़िल थी वियो आहे। सिंधु दरिया जे वहकरनि में वाध खां पोइ सिम ऐं ड्रेनेज वारो पानी पूरी कॉलोनी में बेजण सबबि केतिराई रहवासी लॾ पलाण करे ॿियनि हंधनि ॾांहुं मुंतकिल थी विया आहिनि। स्कूल ऐं डिस्पेंसरीअ में मुक़रर अमले जी मुसलसिल गैर हाज़िरीअ सबबि इमारतुनि जे गेटनि खे ताला लॻल आहिनि। कॉलोनीअ जा अक्सर रहवासी मुतबादिल रिहाइश जो बंदोबस्त न हुजण सबबि मच्छरनि जे आज़ार, बदबू, गंदगीअ बावजूद उते रहण ते मजबूर आहिनि। मक़ामी माण्हुनि पारां आगाही शिकायतुनि बावजूद को बि चूंडियल नुमाइंदो या लाॻापियल इदारनि जो अमलदार एरीगेशन कॉलोनी जी सूरत हाल ॾिसण लाइ बि नाहे पहुतो। एरीगेशन कॉलोनी शरफाबाद जा रहवासी आहियूं। असांजे इन इलाइक़े जे अंदरि पाणी आयो आहे तमामु। असांखे मस्जिद में नमाज़ पढ़ण जी तमामु तकलीफ़ आहे ऐं बचड़ा जेके स्कूल में पढ़नि था उहे बि तमामु परेशान आहिनि। असां गुज़ारिश कयूं था पंहिंजे इन्हनि ज़िमेदारनि खे बराए महिरबानी असांजे इन इलाइक़े जे मथां नज़र रखी असांजो जेको परेशानी आहे दूर कनि। पानी आयो आहे मथां पानी जेको सैलाब जो आहे हिते सिम फाटी आहे उन जे करे असांजा घर बर कचा आहिनि वेतर भिती भिती किरी पियूं आहिनि। कोई मदद करे कोई कढाए कोन थो पाणी। इहे स्कूल आहे इहे बि मास्तर असांजा नथा कढाइनि पाणी। मच्छर थियो आहे ऐं तमामु जेको आहे बीमारियूं थियूं आहिनि पेट जूं जंहिंमें कालरा थी वई आहे, कंहिंखे मोशन थी पिया आहिनि, ॿार स्कूल नथा अची सघनि। असांखे तमामु वधि में वधि तकलीफ़ आहे। महिरबानी करे चूंडियल नुमाइंदनि खे असां अपील कयूं था त असांजो जेको आहे कुझु न कुझु जेको आहे मालिकी कई वञे ऐं असांखे हिन तकलीफ़ खां हिन अज़ाब खां असांजी जान छॾाई वञे। ईंदा असांजे स्कूल जो तालो लॻो पियो आहे, सरकारी स्कूल आहे, हिते सिम ॾिसी करे हलिया वेंदा आहियूं मोटी। जेको पाणी लॻो पियो आहे हिते कोई कढण वारो बि न आहे। पाणी स्कूल बंदि लॻो पियो आहे। असां पाणी कीअं कढायूं, कोई कढण वारो न आहे। सरकारी स्कूल आहे, असां पढ़ण लाइ असांखे पाणी न केरु कढे। घरनि में पाणी बीठो आहे सॼो। असां हे ॾिसी करे तालो बसि हलिया वेंदा आहियूं मोटी। इलाही ॿार साईं असांखे थोरो ऑफिसरनि गर्ज़ु आहे। हे पाणी किनो आहे मच्छरनि। स्कूल बंदि रहे थो पियो, उस्ताद छाते पढ़ाइनि पिया। महिरबानी करे असांजो हे पाणी जेको आहे इहो कढायो। घर खां हिन पाणीअ खे नथा निकिरूं, असांजा पेर बि पची पिया आहिनि। खुदा वास्ते असां सां मदद कयो, हे पाणी कढो असांजो हितां। नहीं कढायो, असां वैल लॻो पियो आहे। हे ताला लॻा पिया आहिनि, नंढड़ा ॿार मच्छरनि में मरनि था। सम्झी सिम फाटी आहे, स्कूल बंदि लॻो पियो आहे, निमाज़ ते नथा निकिरी सघूं। एरीगेशन कॉलोनी आहे शरफाबाद। तव्हां अची पाणी ॾिसो न, पाणी एॾो बीठो आहे। ॾिसो था पाणी तव्हां ॾिसो केॾो बीठो आहे। कंहिं पाणी कढायो कोन्हे। महिरबानी करे पाणी कढायो। माण्हू घर खां छॾे आहिनि। तव्हां अची घर घर में ॾिसो त पाणी केतिरो बीठो आहे। इहा अर्ज़ु था कयूं पिया त असां जेको आहे शरफाबाद कॉलोनी में वेठा आहियूं। असांजो चेयरमैन जेको आहे एजाज़ सजण आहे, उनखे अर्ज़ु आहे त असांखे जेको आहे वरी तकलीफ़ अचण वञण जी पाणी जेको आहे सो घरनि में अंदरि काए पियो आहे। महिरबानी करे असांखे पाणी जो मसइलो को हल कई वञे। असां ॾाढो तकलीफ़ में आहियूं। कॉलोनी में रहूं था। घटि में घटि जेको आहे महीनो थी वियो आहे। हे जेको आहे मींहुं वठो आहे ऐं सेक जो असरु थियो आहे त असांखे पाणी न कढाइण ते जेको आहे गंदगी थी आहे, मच्छर थिया आहिनि, जीत आहे, नांग आहे, भलाऊं थियूं आहिनि। असांखे तकलीफ़ आहे। असांजी अपील आहे त असांखे जेको आहे पाणी कढाए ॾिनो वञे। ज़ुल्म लॻो पियो आहे। बरसाति खां पोइ दरिया चढ़ियो आहे, पाणी एतिरो अची वियो आहे। बिजली बि नथी हले। 2 कलाक लाइट हले थी, वरी लाइट हली थी वञे त वरी अचे ई कोन थी। फाउंटन वठण करणु सॼी दुनिया बीठी आहे। स्कूल उते बंदि थी वियो, अस्पताल नंढी वार ते बंदि थी वई आहे। पाणी आहे ॾिसो साईं पाण था। सॼी कॉलोनी शरफाबाद जेकी बि क्वार्टर आहिनि एरीगेशन जा, एरीगेशन जी कॉलोनी, एरीगेशन जो ऑफिसां कुलाए माण्हू सॼा दरबदर थी विया आहिनि। कोई बि शरीक न थियो आहे। न ई को हाल हवाल ॾुख सुख वठणु, बीमारियूं, ॿार मच्छर एॾो थियो आहे जेको मच्छर वारो न आहे त का दवा फुआरो करे वञा। दवा करे वञो त मच्छरनि जो एॾो वठी माण्हू कुलनि खे मलेरिया थी वई आहे। कुल माण्हू पिया आहिनि के काई अस्पताल खणी था वञूं, कोई किर सिविल खणी था वञूं, के काॾे के वञूं था खणी पैसा न आहे त उहो पैसो न आहे त कंहिंखे को ख़र्चु कयूं। एरीगेशन कॉलोनीअ जे रहवासियुनि जो चवणु आहे त 1 महीने खां सिम ऐं ड्रेनेज जो पाणी घरनि, स्कूल ऐं डिस्पेंसरी में बीठल हुजण सबबि तालीम, सिहत जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। जॾहिं त मच्छरनि जे आज़ार, गंदे पाणी सबबि विचरंदड़ बीमारियूं पिणु पैदा थी वियूं आहिनि। नतीजे में इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि सखर जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े लाॻापियल इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते एरीगेशन कॉलोनीअ मां सिम ऐं ड्रेनेज जो पाणी निकाल करण लाइ जोगा क़दम खणी इलाइक़े वासियुनि में पैदा थियल बेचैनी ऐं परेशानी वारी लहर ख़त्म कई वञे। कैमरामैन हयात खोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।